उस्ताद मोहम्मद यूनियन कौंसिल खैरपुर में 1 साल का अरसा गुजरने के बावजूद सैलाब मुतासरीन की कोई भी इमदाद ना हो सकी। शदीद गर्मी में आज भी सैकड़ों सैलाब मुतासरीन खुले आसमान तले अपनी ज़िंदगी गुजारने पर मजबूर हैं। दूसरी जानब हुकूमत बलूचिस्तान और ज़िला इंतज़ामिया उस्ताद मोहम्मद ने भी इस जानब कोई भी तवज्जो नहीं दी, जिसकी वजह से सैलाब मुतासरीन की मुश्किलात में मज़ीद इजाफा होता जा रहा है। सैलाब मुतासरीन का कहना था कि 2 बार हुकूमत बलूचिस्तान ने ज़िले इंतज़ामिया उस्ताद मोहम्मद की निगरानी में यूनियन कौंसिल खैरपुर में इमदादी सामान तकसीम किया, मगर वो भी करप्शन की नज़र हो गया। आज भी यूनियन कौंसिल खैरपुर के सैलाब मुतासरीन हुकूमत के इंतज़ार में आस लगाए हुए हैं। इस हवाले से मुतासरीन ने वश न्यूज़ से बातचीत करते हुए कहा, अञा तोड़ी जेके गरीब हुआ उन्हनि जा घर अञा तोड़ी ईअं पिया आहिनि, सम्झई न को गवर्नमेंट असां सां कोई बि तावन न कयो, और पुछा करण बि न आया। बाबा तव्हांजा घर किरियल आहिनि जा कुझु हर चीज़ जे लाइ काई शइ थियल न आहे। इहे ईअं हक़ीक़त में पंहिंजी मदद पाण करे उन्हनि ग़रीब का थूणियूं आया आहिनि, का तड़पाल आयो आहे, का कीअं कयो आहे, पंहिंजो पाण कयो। अॼु तोड़ी का पुछा करण बि न आया आहिनि। ठहे बि न बाबा तव्हां साबूती करे वञो, असांजे ॻोठ गुलसन कोराई खे मिलियल आहे या इन ओड़े पाड़े खे मिलियल आहे, त पोइ असां हक़ीक़त में इहा ग़लति ॻाल्हायूं था। काई शइ बि न मिलियल आहे, भली असांजा घर आहिनि, हे हर चीज़ जे लाइ आहे, काई शइ बि न आहे। ग़रीबनि जा घर पाण ॾिसो था, हे साम्हूं ॾिसो था रोड खां भिक में घर किरिया पिया आहिनि, कोई पुछा करण बि न आयो आहे। बाबा कोई फंड त पंहिंजे हंधि खां पुछा करण बि कोई न आयो आहे। असांजा तबाह थी विया, ज़मीन न कुझु, कोई न अचे थो, न पुछा करे थो कोई, त बाबा चाहे असांखे का शइ बि सही न मिली आहे, न कोई आयो आहे पुछा करण ते, हे अटे जो किलो अथव या कणिक जो अथव, अची ग़रीब खाओ तव्हां, का शइ न असांखे कोई अॼु ताईं मिलियो आहे, न कोई आयो भी आहे। तो मुतासरीन का कहना था कि हुकूमत और ज़िले इंतज़ामिया उस्ताद मोहम्मद फौरी तौर पर यूनियन कौंसिल खैरपुर, गुड़ गुलशन कोराई समेत दीगर इलाकों का सर्वे करके मुतासरीन के बहाली के लिए काम किया जाए, ताकि वो दोबारा अपने पाँव पर खड़े हो सकें। कैमरामैन जफर अली के साथ जाकिर हुसैन, वश न्यूज़, उस्ताद मोहम्मद।